मींहुं जेको आहे पंहिंजी पूरी तयारी करे आयो आहे हल्को हल्को जेको आहे वसे थो पियो शहर जो जेको आहे चकर ॾियूंसि था तव्हांखे मंज़र ॾेखारियूं था पंहिंजे शहर जा ख़ूबसूरत डेरकी सिटी जा डेरकी शहर जो हाल जेको आहे थी लॻो पियो अचे अधु घंटे जी बरसाति थी आहे मार्केटां वग़ैरह जेको आहे सफ़ा बंदि कयूं आहिनि समुंड किनारे ते जेको आहे बिरयानी खाईंदा पियूं असां साम्हूं जेको आहे ख़ूबसूरत मंज़र आहे फैज़ान चए थो गोवा में जेको आहे वेही करे बिरयानी खाऊं था पिया दोस्तो बिरयानी जेका असां खाई वरिती आहे सीवी में जेको आहे रहंदा पिया अहिड़ी तीअं अधु घंटे जी बरसाति थी आहे डेरकी जो ई हाल आहे बरसाति खां पोइ जेको आहे शहर ते घुमण जो पंहिंजो मज़ो आहे बरसाति खां बाद जेको आहे डेरकी पिकनिक पॉइंट थी वेंदो आहे ॾाढो वाटर होशियारी घटि न हुजे काथो घटि न हुजे शुरू न कयूं पट द शॉट दोस्तो हितां कुझु जेको आहे ॾेढ आयो आहे बाक़ी जेको आहे समुंड लॻो पियो आहे असांजो डेरकी शहर हितो काॾो घटि आहे हेॾे दोस्तों मज़ाक में वरी जेको आहे बारिश थी आई आहे असां जेको आहे भॼन ई कंदासीं वरी स्पीड में फैज़ान चयो आहे मूंखे सोडा वाटर प्यार फैज़ान खे जेको आहे सोडा वाटर प्यारी था पोइ जेको आहे भॼन जी कोशिशि कयूं था डेरकी जो मेन बाज़ार जेको आहे ज़रईी मर्कज़ आहे वॾे जो पाणी जेको आहे बीठो आहे बाद खान जिम करो चिप्स शिप्स वठूं चिप्स वग़ैरह दोस्तों जेको आहे शहर के चकर ॾेई करे जेको आहे हाणे पंहिंजी सहुलियत ते पहुता आहियूं साम्हूं जेका गप आहे किरण जो जेको आहे 100% ख़तरो आहे इन करे वीडियो खे एंड कंदासीं जेकॾहिं वीडियो पसंदि आई हुजे वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करे छॾियो मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में इजाज़त ॾींदा ख़ुदा हाफ़िज़।